प्रोग्राम बेहद टाइम सां गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा असां अॼु मौजूदु आहियूं सिजावल ज़िले हेडक्वार्टर सिजावल शहर में। हिन ज़िले खे ठाहींदे लॻभॻि 7 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे ऐं सिंध हुकूमत पारां करोड़ रुपयनि जी फंडिंग हिन ज़िले खे पुण जारी कई वई आहे। पर हिन वक़्तु सिजावल ज़िले जी सूरत हाल साॻी सूरत हाल आहे जेका ज़िलो न थियण खां पहिरीं ताईं हुई। शहर जूं गलियूं, शहर जा जेके मेन चौराहा गंद किचिरे सां भरियल आहिनि ऐं जेतिरे क़दुरु सिंध हुकूमत पारां फंड फराहम कया विया हुआ उन्हनि मां कंहिं क़िस्म जो ज़िले में को बि कमकार न कयो वियो आहे ऐं नई के डिपार्टमेंट्स जूं ऑफिस हुते शिफ्ट कयूं आहिनि। असां इन बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिजावल शहर जे अहम शहरीनि सां, अहम अॻवाननि सां ऐं उन पुछंदासीं त हिन वक़्तु सिजावल शहर जी छा सूरत हाल आहे। साईं तव्हां ॿुधायो त सिजावल ज़िलो थियण खां पोइ हिन वक़्तु कहिड़े क़िस्म जो तरक़ियाती कम थिया आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि शहर जा। असांजो अर्ज़ु इहो आहे त असांजे सिजावल ज़िले ते पहिरीं त असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो सिजावल ज़िलो थियो। उनखां ॿियो अर्ज़ु इहो करियां त असांजे सिजावल शहर लाइ का बि बजट कोन आई आहे। जॾहिं त रोज़ु असांजी हाय घोड़ा हूंदी आहे, धरणा हूंदा आहिनि त सिजावल शहर खे तरक़ियाती कम कराइनि। असां वटि जेका टीमूं असां जेको बि टीमूं अचे थो उहो जेको आहे सो जीअं तारीख़ ते उनखे बजट मिले थी त उहो पाण खणे थो ऐं ॿिया जेके हिते सियासी धुर जेका आहे मज़बूत धुर सियासी उहो पंहिंजा हिसाब थी खणी वञनि। उन सां ॿिया बि असांजा कुझु किरदार अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू आहिनि वज़नाए था उहे बि जेको आहे उन जो बि सोपती असांजे हिन टीम ऑफिसर खे। असांजो शहर सिजावल गंदगी जो ढेर बणियल आहे, को बि तरक़ियाती कमु कोन थियो। तव्हां सिजावल कॉलेज जी ख़ुदि इहा हालत ॾिसो त केतिरे वक़्त खां पाणी बीठो आहे हिते, ॿार बच्चा असांजा पढ़नि था, उन्हनि खे केतिरियूं बीमारियूं लॻी सघनि, कहिड़ी पोज़ीशन आहे। असांखे का बि बजट कोन ॾिनी आहे। असां ख़ाली सिजावल खे ज़िलो नाले जो बनायो वियो आहे मगर असांखे का बि बजट वग़ैरह का बि तरक़ियाती कमु कोन ॾिनो आहे। असां तमामु माली तरह ॾाढो परेशान आहियूं ऐं सिजावल जे तरक़ियाती लिहाज़ खां बि ॾाढो परेशान आहियूं। केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल सिजावल शहर जे बारे में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मक़ामी सहाफ़ी हनी मल्हासा जी। हनी, तव्हां ॿुधायो त सिजावल खे ज़िले जो दर्जो मिलण खां पोइ हिन वक़्तु सिजावल डिस्ट्रिक्ट में कहिड़े क़िस्म जा कम थिया आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जूं सियासी माण्हू दावाऊं आहिनि जेके हिन वक़्तु न थी सघियूं आहिनि। सिजावल ज़िले खे वजूद में ईंदे तक़रीबन 7-8 महीना थी विया आहिनि पर हेसि ताईं तरक़ियाती कमु को बि न थियो आहे। TMA जी जेका माहिवार करोड़नि जी बजट आहे उन में बि वॾी करप्शन थिए पई ऐं शहरी सिजावल जो ऐं बहस ते सहाफ़ी बि असां घणी रिपोर्टिंग कई आहे पर केरु ॿुधण वारो कोन्हे। तमामु वॾी करप्शन थिए थी जंहिंमें मौजूदा जेका हुक्मरान पार्टी आहे उन जा जेके अहदेदार आहिनि उहे ख़ुदि उन में मुलवस आहिनि ऐं शहरनि जूं आम माण्हुनि जी शिकायतूं आहिनि त तरक़ियाती कम जेके फंड अचनि पिया सभु तक़रीबन हड़प थियनि पिया ऐं इहो ॾिसण में अचे पियो। तव्हां बि शहर जी सूरत हाल ॾिसो, हर जॻह ते गंदगी लॻी पई आहे, पाणी जा दॿा लॻा पिया आहिनि ऐं का बि सफ़ाई कोन पई थिए ऐं मुलाज़िम घणो करे एहतिजाज कंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे वक़्त सर पघारूं न मिलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं DC साहिब त ॻाल्हियूं करे थो पर अमली तरह कुझु बि न आहे। अच्छा, सिजावल जे जेको ज़िलो थियो आहे इन शहर इन ज़िले जे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ उमीदूं हुयूं, तवक़ात हुयूं, तव्हांजे ख़्याल में त उहे पूरियूं थियूं आहिनि या न थियूं? माण्हुनि खे वॾी ख़ुशी हुई त ज़िलो सिजावल थियो, हाणे असांजा तरक़ियाती कम थींदा, माण्हू रोज़गार ते लॻंदा पर कंहिं बि क़िस्म जो माण्हुनि खे रोज़गार न मिलियो आहे। जेकॾहिं 8-9-10 माण्हू जेके भर्ती कया विया आहिनि जेके ॿुधण में आयो उहे बि जेके 12 माण्हू आहिनि हिते जे माण्हुनि शहरी एक्शन कमेटी, शहरी इत्तेहाद वारनि ऐं केतिरा भेरा एहतिजाज बि कयो आहे त मक़ामी माण्हू रखो, जेको 12 जेके गैर वासेदार माण्हू हुते भर्ती न करियो पर केरु ॿुधण वारो न आहे। करप्शन तमामु वॾी लेवल ते वधी वई आहे। डिप्टी कमिश्नर सिजावल ते इल्ज़ाम आहे तो TMA मां 25 लख रुपया माहवार खणे थो, तव्हां छा चवंदा? हुन ते इहे ॻाल्हियूं असां बि ॿुधूं पिया, असांखे बि रिपोर्टिंग लाइ इहे मवाद मिलियो आहे, असां इलाही दफ़ा हलायो पिया इन सिलसिले में। जेको मक़ामी PP जेका अहदेदार आहिनि उन्हनि जो ख़ुदि चवण ताज़ो ई खुली कचहरी थी हुई सूबाई वज़ीर सीनियर वज़ीर जी मीर ख़ान बिरजाइण जी, उन में वॾे वाक़े जेको त उन्हनि बुलंद आवाज़ जे DC ख़िलाफ़ु करप्शन जा इल्ज़ाम चया हुआ। उन्हनि चयो त जेको हू DC जेको फंदनि ते कर खणी वेठो आहे ऐं हू एडमिनिस्ट्रेटर बि शायदि आहे छाकाणि त सिजावल में असिस्टेंट कमिश्नर जी पोस्ट गुज़िरियल 4-5 महीननि खां ख़ाली पियल आहे ऐं एज़ एडमिनिस्ट्रेटर जा असिस्टेंट कमिश्नर हूंदा उनजा पावर DC वठनि, इन में थी सघे थो त हू उन में करप्शन कंदो हुजे। जेतोणीकि 7 महीना गुज़रण जे बावजूदि सिजावल ज़िले में कंहिं क़िस्म जी का तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी शहरी इत्तेहाद जा अॻवान साईं अतुल्ला मेमन सां। साईं, तव्हां ॿुधायो त सिजावल जेको ज़िलो थियो आहे उनखां पोइ कहिड़े क़िस्म जा तरक़ियाती कमु थिया आहिनि ऐं जेका मक़ामी इंतिज़ामिया आहे उनजो कहिड़ो किरदारु आहे? साईं, अर्ज़ु त शहरी ज़िले लाइ शहरी इत्तेहादारनि वॾी कोशिशि कई, आख़िरकार चई करे टपी साहिब जी महिरबानियूं या ॿियनि बड़ा ऑफिस वॾनि PPR जी महिरबानियूं ज़िलो करायो। असीं त हीअं सम्झूं था त ज़िले खां असीं बहितर तहलको सिजावल ई सही हो। असां सिजावल में जेकी हालत आहे करप्शन आहे, ख़ासि करे TMO हर 2 महीने बदिली थिए थो।
ऐं उन खां खणी पुछो था त चओ ॿाहिरियां माण्हू चवंदा त हू चए थो आऊं 40 लख रुपया ॾेई आयो या 80 लख रुपया खणियो वञा। रुगो इहा करप्शन जी ॻाल्हि आहे। DC साहिबु आहे त पंहिंजे तौर ते वेठो आहे, उहो चए थो त मूंखे जेके तरक़ियाती कमनि लाइ हाई लेवल ते ज़िले लेवल ते पैसा मिलंदा उन ते ख़र्च कंदुसि, पर उहे मूंखे अञा कोन मिलिया आहिनि। पोइ बाबा 1 करोड़ 20 लख रुपया जेके हर पर मंथ अचनि था सो केॾा था वञनि। पघारनि जे हवाले सां जेकॾहिं 30-35 लख रुपया पघार आहे जंहिंमें अधो अधु माण्हू कमु कनि ई कोन था, उहो परमिनेंट आहिनि, उहो घरु वेठा आहिनि। बैंकुनि में ॾिसंदा तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं जेका पका आहिनि सो वीचारा उहो नौकिरियुनि में कचा आहिनि, उन्हनि 18 साल सर्विस थी वई आहे पर नौकिरियूं उन्हनि जूं अञा कचियूं आहिनि, पर उहे कमु कनि था। पका मुलाज़िम तक़रीबन काफ़ी आहिनि, 350 मुलाज़िम आहिनि टोटल, जंहिंमें सिर्फ़ु कचा मुलाज़िम आहिनि 75-80 उहे सॼे शहर में कमु कनि था। हेॾो वॾो शहर आहे। असां हिनखे बार चयो आहे त साईं तव्हां शहर जे लाइ कुझु न कुझु करियो, या तव्हां अरबा वज़ीर खे बि चयोसीं जेको आहे PPO अॻुवाण आहे उनखे बि चयो तव्हां शहर जी विज़िट करियो, गटरनि जी हालत ऐं उन सां गॾोगॾु किचिरो गंद सॼो शहर भरियो पिया। सॼे शहर में का गाॾी मटे नथी सघे। माण्हू ईअं बीहो रहनि 5-5 मिंट बीठा आहिनि, का गाॾी मटे वञे त असीं मटियूं, एॾी अफ़रा तफ़री आहे। पुरान दौर जेका पीपल पार्टी आहे उन दावा आहे त सिंध गवर्नमेंट करोड़ रुपया फंड जारी कया आहिनि, तव्हांखे कमकार नज़र अचे थो ग्राउंड ते? सही, असांखे त फ़िलहालु को बि नज़र कोन थो अचे कमु। असां वञूं पिया, असांजो शहर ॾिसूं पिया, का ॻाल्हि ई कोन्हे। जिते किथे हेल्थ में, एजुकेशन में जिते किथे हालत ख़राबु आहे, वॾी करप्शन आहे। बराए महिरबानी असां मुतालबो करियूं था वज़ीर आला सिंध खां, तव्हां हिकिड़ी ख़ुसूसी टीम मुक़ररु करियो, हर डिपार्टमेंट जी विज़िट करे, ऑडिट करे ऐं तव्हांखे रिपोर्ट पेश करे, उन खां पोइ कुझु कोन्हे। ऐं ज़्यादातर जेकी करप्शन करे थी बेवरोक्रेट जेकॾहिं सुधरी वई त गवर्नमेंट सही आहे। बेवरोक्रेट ते नज़र रखो, बेवरोक्रेट में सॼी हरकत आहे। सजावल ज़िले माण्हुनि जो इल्ज़ाम आहे त ब्यूरोक्रेसी जे करे करप्शन तमामु घणी ज़िले में राइज थी वई आहे ऐं करप्शन में हितां जा मक़ामी खामोरा, मक़ामी ब्यूरोक्रेसी इन्वॉल्व आहे। उनजे मुल्हो सुञाण जे करे आम माण्हू जा मसइला हल नथा थियनि। नई ठटे ज़िले मां हिन ज़िले में कंहिं क़िस्म जो ऑफिसूं वग़ैरह शिफ्ट थी सघियूं आहिनि ऐं जेका बजट आई आहे उनजो कंहिं क़िस्म जो को बि काथो को बि हिसाबु किताबु कोन्हे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी शहरनि सां। से तव्हां ॿुधायो त सजावल ज़िले में कहिड़े क़िस्म जी डेवलपमेंट थी आहे ऐं माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी तवक़ात हुयूं जेके पूरी न थी सघियूं आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त आउं सिंध TV जो शुक्रगुज़ार आहियां जे असांजे जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे ॿुधण लाइ आई आहे। पहिरीं ॻाल्हि त असांजे शहर सजावल में जॾहिं ज़िलो थियण खां पोइ का अहिड़ी तरक़ियाती कम न थिया आहिनि, न कबी हो। जेसिताईं तव्हां ॾिसंदो त असांजे शहर जो मेन रोड जंहिंजी पोज़ीशन इहा आहे त उते गॾा गाॾियूं बि उते बीठियूं आहिनि, टेला बि उते बीठा आहिनि, सभु कुझु उते बीठा आहिनि। इन खां अलावा असांजे रोड जी पोज़ीशन इहा आहे जो अञा ताईं उन में को बि अहिड़ी सुधारो कोन आयो आहे। ऐं उन खां अलावा असांजो हीउ सजावल कॉलेज जेको मेन कॉलेज आहे जंहिंजे लाइ असीं बार इन इंतिज़ामिया खे, साईं DC साहिब खे, SDM साहिब खे, हर ॻाल्हि माण्हू खे असीं लिखी चुका आहियूं। इहे ॾिसो जेके असांजी दीवार टुटी पियूं आहिनि, जंहिंजे करे असां वटि माल वग़ैरह अचे थो। हीअ सॼी महिरबानी आहे जेके अॼु साईं जेको कमु करायो आहे उहो असांजे साईं प्रिंसिपल साहिबु जेको आहे पंहिंजे महिनत ऐं जफ़ाकशुनि सां हिन कॉलेज खे ठाहींदो पियो अचे। ऐं को बि उते असांजे वटि कॉलेज में को बि वालदेन वग़ैरह जेको आहे सो उनखे तवजा ॾियण लाइ तयारु कोन्हे त असांजो औलाद कॉलेज में वञे थो या कोन थो वञे। सिजावल जा त घणेई मसाइला आहिनि, त ख़ासि करे जेकी आहिनि ज़िलो थियो आहे उन खां पोइ का बि ऑफिस हिते कोन्हे। DC साहिबु ऐं ॿियो SP साहिब खां सवाइ ॿियो को बि अमलदार हिते कोन्हे ऐं ऑफिसूं कोन्हे। ऑफिसनि जी ज़रूरत आहे। हिते जा माण्हू वरी ठटे वञनि था। ज़िलो थियो आहे उनखे 8-10 महीना थी विया आहिनि पर को बि ऑफिस अञा ताईं का बि कोन ठही आहे। हीअ जेकी मतिलबु DC साहिबु आहे या SP साहिबु आहे इहे बि अची ॿियनि ऑफिसनि में मतिलबु रहाइश अख़्तियार कई अथनि। उन्हनि पंहिंजूं ऑफिसूं ॿियनि जॻहनि ते ठाहियूं आहिनि पर हुननि जी जेका एक्चुअल ऑफिस आहे उहा त अञा ठही कोन्हे। ऐं उन खां अलावा ॿियो माण्हुनि खे तकलीफ़ इहा आहे त हितां वञनि था कंहिं बि मसइले लाइ, जेको आहे ट्रेज़री लाइ, ख़ासि करे हितां जा जेकी मुलाज़िम माण्हू आहिनि उन्हनि खे ॾाढो मसइलो थिए थो ट्रेज़री में। ऐं इन खां अलावा मतिलबु हर कंहिं ऑफिस जो हिते हुजणु ज़रूरी आहे। डिस्ट्रिक्ट ऑफिसूं हिते का बि कोन्हे, मतिलबु डिस्ट्रिक्ट ऑफिसूं हुअणु घुरिजनि। उन खां अलावा असांजे कॉलेज जा जेकी मसइला आहिनि त उहे बि त इलाही आहिनि। उन खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ बाउंड्री वाल असां वटि कोन्हे। बाउंड्री वाल न हुअण जे करे असांजो जेको आहे
सॼो कॉलेज जी माना हिफ़ाज़त माना नथी थी सघे। ऐं बाउंड्री वाल आहे, उन खां पोइ असांजे कॉलेज जा जेकी आहिनि बाउंड्री वाल जे अॻियां जेको आहे हीअ बि कब्ज़ा थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ हीअ असां वटि ड्रेनेज सिस्टम जेको आहे इहो बि माना तमामु ज़बून हालत में आहे। पाणी जेको आहे उहो ड्रेनेज जो उहो अंदरि हॉस्टल जे अंदरि माना जिते असांजा मतिलबु मुलाज़िम कॉलेज जा रहनि था उते वञी मतिलबु उन्हनि जे घरनि अंदरि दाख़िल थी वञे थो। त हाणे उन्हनि ऑफिसरनि खे गुज़ारिश करियूं था त इहो मसइला हल कनि। या असांजो जेको आहे ठेकेदार असांजे लेबॉर्ट्रियुनि वारो कमु उहो बि अधु में रहाए वियो आहे। उनखे बि काफ़ी टाइम थियो आहे। हीअ लेबॉर्ट्रियूं ठहियूं आहिनि, हिकिड़ी पोएं पासे बि असांजूं केमिस्ट्री ऐं बायो जी लैब ठही आहे, पर उन जो बि कमु अधु में रहिजी वियो आहे। ऐं हीअ लेबॉर्ट्रियूं उन 2 साल 3 साल थी विया आहिनि, उन्हनि जो बि कमु अधु में रहियल आहे काफ़ी। ऐं हीअ असांजी जेका ऑडिटोरियम हॉल आहे इहो बि जहिड़ो किरण ते आहे। लाइब्रेरी हॉल आहे जंहिंमें कॉलेज जा स्टूडेंट किताब वग़ैरह ॾिसो न त लाइब्रेरी ज़रूरी आहे। त इहे शयूं जेकी आहिनि उहो बि असां मतिलबु उन्हनि खे गुज़ारिश करियूं था ऑफिसरनि खे। बार मूं लिखियो आहे, हर टाइम मूं DC साहब खे गुज़ारिश कई आहे, डायरेक्टर साहब खे चयो आहे, हर कंहिं ऑफिसर खे हिते जा जेकी नुमाइंदा आहिनि सियासी उन्हनि खे मूं मतिलबु गुज़ारिश कई आहे, लेटर ॾिना आहिनि, सभु कुझु चयो आहे। पर उन जे बावजूद बि को उन्हनि ॻाल्हियुनि जो को बि मसइलो को बि प्रोग्राम ब्यूरो टाइम में असां तव्हांखे सजावल शहर जा कुझु मंज़र ॾेखारिया। जॾहिं त गंद किचिरे खां अलावा हिन शहर जो जेको इंतिहाई अहम मसइलो आहे उन्हनि मसइलनि में हितां जे मक़ामी ठेकेदारनि खे करोड़ रुपया पेमेंट्स कई हुई आहिनि, जॾहिं त उनजे उबतड़ हिते को बि कमु पूरो न कयो वियो आहे। असां ॻाल्हि कंदासीं त मक़ामी शहरीनि सां त उनखे कहिड़े क़िस्म जूं शिकायतूं आहिनि। से तव्हां ॿुधायो त सजावल शहर में कहिड़े क़िस्म जा कम थिया आहिनि। ज़िले थियण खे 7 महीना गुज़री चुका आहिनि, हिन वक़्तु कहिड़े क़िस्म जी करप्शन सजावल शहर में तव्हां छा चवंदा? साईं वॾी महिरबानी। सुजावल शहर या ज़िले जे हवाले सां करप्शन जी करे ॻाल्हि कजे त करप्शन त हिते बिल्कुलु चोट चढ़ियल आहे। हिते करप्शन खां सवाइ ॿी का बि शइ कोन्हे, सिर्फ़ु करप्शन ई आहे, उन खां अलावा कुझु कोन्हे। ऐं ज़िले थियण खां पोइ हिते का बि तब्दीली कोन आई आहे, कुझु कोन्ह थियो आहे, का शइ कोन्ह थी आहे, को कमकार कोन्ह थियो आहे। करोड़ रुपया जीअं तव्हां ॻाल्हि कई थी, असीं बि ॿुधूं पिया त करोड़ रुपया आया आहिनि, पर उहे करोड़ रुपया अलाए केॾा विया आहिनि, किथे ख़र्च थिया आहिनि, उनजी का बि ख़बर कोन्हे। केॾी महिल ॾिसूं था 3 मख़सूस ते 2-3 बंगला आहिनि सरकारी, जिन महिल केॾी महिल ॾिसूं था कंहिंजी दीवार बि टुटे, केॾी महिल ॾिसूं था कंहिंजी दीवार बि टुटे, किथां केतिरो स्पेस छॾियो वञे, किथां केतिरो इहो ॾिसूं पिया। बाक़ी को बि अञा ताईं तरक़ियाती कमु वग़ैरह हिते कोन्ह थियो आहे। शहर जी सफ़ाई सुथराई जे हवाले सां ॻाल्हि कंदा गुज़िरियल 7 सालनि जे अंदरि तहलके काउंसिल मां ग़ालिबन असां जेतिरे क़दुरु ॿुधो आहे त 1 करोड़ 9 लख रुपया उनजी माहवार बजट आहे, पर 7 सालनि में असां वटि तहलके काउंसिल सुजावल में हिकिड़ी बि NIT कोन्ह थी आहे, को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे। ऐं उनखां अलावा तहलके काउंसिल जी हिकिड़ी ठीकु ठाक पंहिंजी ज़ाती बि हिते जी बजट आहे, उते जी ज़ाती इनकम आहे, 2-3 उन्हनि जा शॉपिंग सेंटर आहिनि, ॿियो बि सिलसिलो आहे, पर पैसा अलाए केॾा था वञनि का ख़बर कोन्हे। हिते घणे क़दुरु त TMO हिकिड़ी खां 2 क़िस्त ताईं रहे थो, पोइ रहे कोन्ह थो, कहिड़े आधार ते अचे थो, केॾा थो पैसा करे, कंहिंखे थो ॾिए, का ख़बर कोन्हे। ऐं जेकॾहिं ऑफिसनि जे ज़िले जे थियण खां पोइ जी ॻाल्हि था कयो त ज़िले थियण खां पोइ हिते को बि निज़ाम कोन्हे, को बि सिस्टम कोन्हे। सिर्फ़ु हिते हिकिड़ो DC साहबु आहे जेको ख़बर न आहे त अलाए कंहिंजो माण्हू सॼो ॾींहुं जीए बुटे जा नारा हाणे थो, चए थो जियालो आहियां, पर जेका हिते हुन भींग कई आहे या तबाही कई आहे उनजो किथे बि मिसाल तव्हांखे कोन्ह मिलंदो। साहब जे अचण खां पोइ हिते को बि कमु कोन्ह थियो आहे। हिकिड़ो कमु ज़रूरु थियो आहे त हू पंहिंजा माण्हू वठी केॾी महिल ॾिसो त कंहिं गाॾे वारे खे जुता पियो हणे, केॾी महिल ॾिसो त कंहिं मछीवारे खे जुता पियो हणे, पर अमली कमु हुन अॼु ॾींहुं ताईं को बि कोन्ह कयो आहे। ऐं पीपल्स पार्टी जा नारा बणे थो, जीअं भुटो बि चवे थो, पर जेका पीपल्स पार्टी जे वोटरनि जी हिन तज़लील कई आहे या जेका पीपल्स पार्टी जे वोट बैंक जी हिन हिते ज़िले सुजावल में तबाही कई आहे, उनजो मिसाल माज़ी में कॾहिं बि कोन थो मिले। ऐं तहलके काउंसिल जा पैसा बि केॾां था वञनि, कंहिंखे था मिलनि, को बि तरक़ियाती कमु कोन्हे। शहर में गटर पलटियल आहिनि, शहर जे गटियुनि में जेको आहे सो गंदगी जा ढेर लॻल आहिनि, शहर जा जेके मेन रस्ता आहिनि, गटियूं आहिनि, उहे सभु ज़बून हाली जो शिकार आहिनि, कंहिं क़िस्म जो को बि कमकार हिते कोन्ह पियो थिए ऐं सुञ लॻी पई आहे ईअं सम्झो। बाक़ी ज़िले थियण सां हिते को फ़ाइदो कोन्ह थियो आहे। फ़ाइदो जेकॾहिं थियो आहे त सिर्फ़ु सुजावल जे DC खे थियो आहे, जेको पंहिंजा जेको सो करप्शन जे ज़रिए पंहिंजो माल वेठो मेड़े, बाक़ी हिते कोई आम माण्हू खे या हिते पार्टी खे पीपल्स पार्टी खे को फ़ाइदो कोन्ह थियो आहे। तव्हां ॿुधायो त ताज़ो डिप्टी कमिश्नर सजावल जी मार्फत बिल्डिंग डिपार्टमेंट पारां हिकिड़ी NIT कई वई, टेंडर कयो वियो, जंहिं तहत मुख़्तलिफ़ बंगलनि जी रिपेयर करण हुई, पर आम शहरीनि जो चवणु इहो आहे त उहे बंगला मौजूदु ई न आहिनि। तव्हां छा चवंदा? साईं हिन ॻाल्हि में को शक ई कोन्हे, बंगला मौजूदु असां वटि, मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त असां वटि हिकिड़ो अॻे असिस्टेंट कमिश्नर साहिब जो बंगलो हो, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर साहिबु रहंदो हो, ॿियो मुख़्तियार कार साहिब जो बंगलो हो। हिते सिर्फ़ु 2 उहे सरकारी बंगला हुआ जंहिंमें 2 ऑफिसर साहिबान रहंदा हुआ, पर हाणे ईअं त ख़बर कोन्ह थी पए त उन्हनि बंगलो हाणे उहो कंहिंजे हवाले आहे। केॾी महिल ॾिसो त उनखे SP साहिब जो झंडो लॻो पियो आहे, पुलिस वारो,
ॿ झंडा लॻा पिया आहिनि, हिकिड़ो पाकिस्तान जो, हिकिड़ो पुलिस वारो जनरल पिया मरमत बि थी। वरी 5 ॾींहंनि खां पोइ ॿुधूं था त SP साहिबु हितां वियो हलियो, हाणे हिते ADC साहिबु अची वियो आहे, वरी ADC साहिब जे नाले ते उहो बंगलो रिपेयर थिए थो। रुगो ईअं ऑफिसरनि जे नाले ते बंगला रिपेयर थियण जे नाले ते जेको टेंडर वग़ैरह थियनि पिया, बाक़ी अमली कमु को बि कोन्हे। अॼु बि उन्हनि बंगलनि जी उहा साॻी सूरत हाल आहे, हुन में का तब्दीली कोन आई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको जिते DC साहिब जी जेका ऑफिस क़ाइमु कयो आहे, जेका पहिरीं असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस हुई, उनजे रोड जी तव्हां अॼु वञी हालत ॾिसो त कहिड़ी लॻी पई आहे। 4 महीना पहिरीं उनजो टेंडर थियो आहे, पेमेंटूं मिलियूं आहिनि, उनजी तव्हांजी कंडीशन ॾिसो कहिड़ी हालत लॻी पई आहे। ट्रामा सेंटर असां वटि ठहियो आहे, ट्रामा सेंटर लखे करोड़ रुपयनि जा जेको सो इहो आहे प्रोजेक्ट आहे, पर उते तव्हां ॾिसो त उहो अञा ताईं अमल में कोन अची सघियो आहे। तेलके अस्पताल में असां वटि तव्हां ॾिसो 2-3 बिल्डिंगूं तव्हांखे अहिड़ियूं मिलंदियूं, किन जूं छितूं कोन्हे, किन जूं भितियूं कोन्हे, को पुछण वारो कोन्हे, केरु ठेकेदार हो, केरु पैसा खाई वियो। अस्पताल जी तव्हां वञी हालत ॾिसो, अंदरूनी हालत जेकॾहिं अस्पताल जी तव्हां ॾिसंदा त एॾी त ख़तरनाक हद जी अस्पताल जी हालत आहे जो को बि इज़त भरियो माण्हू, को बि चङो भरियो माण्हू पंहिंजी मजबूर ख़ातिर ॿार बच्चा वठी उते नथो वञी सघे। MS साहिबु असांजो जेको अस्पताल जो आहे उहो बि भाषा तबियत जो माण्हू आहे, कंहिं बि माण्हू खे तव्हां पर पुठि वञी पुछा कयो त कंहिं माण्हू खे गार खां घटि कोन थो ॻाल्हाए, ऐं को स्टाफ कोन्हे, का शइ कोन्हे। अस्पताल जी हालत, असां त सुजाल जा माण्हू ख़ुशि थिया, सुजावल ज़िलो थियो आहे, असांजी अस्पताल अपग्रेड थींदी, अपग्रेड त ठहियो, पर सुजावल ज़िले थियण खां पोइ असांजी जेका अस्पताल अपग्रेड थियणी अलाए केतिरी डिग्रेड थी वई आहे, केतिरी उनजी सख़्तु हालत ख़राबु थी वई आहे। को पुछण वारो कोन्हे, को ॾिसण वारो कोन्हे, को तदारक कोन थो थिए। पाकिस्तान पीपल पार्टी जो ज़िली सदर आहे अरबाब वज़ीर, उनजो चवणु आहे त बावजूदि हुनजे पाकिस्तान पीपल पार्टी माण्हू खे नौकरी ॾिनियूं आहिनि, पर जेके मक़ामी कामोर आहिनि उन जाल साज़ी करे पूर्ण नौकरी ॾिनियूं आहिनि। तव्हां छा चवंदा? साईं, हिन में को शक कोन्हे, अरबाब वज़ीर साहिबु तमामु घणी महिनत कई आहे, ऐं असीं हिन ॻाल्हि खां कतई इनकार कोन कंदासीं। हुनखे जेके पंहिंजे हिसे में नौकरियूं मिलियूं आहिनि उहो पीपल्स पार्टी जे हमदर्दनि खे, वर्करनि खे वॾे तइदाद में हुन ॾिनियूं आहिनि। ऐं इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त हिते जेका करप्शन नौकरियुनि जे हवाले सां जेका गुज़िरियल दौर में तोड़े हाणे बि थिए पई, इन जी त तव्हां जेकॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट में वेंदा त एजुकेशन में हिते असां वटि हिकिड़ो शब्बीर जोखियो साहिबु EDO साहिबु हो, उन हज़ारनि जे तइदाद में पोस्टूं कढी, हज़ारनि जे तइदाद में जेल साज़ी करे उन्हनि नौकरियूं ॾिनियूं। ऐं हेल्थ डिपार्टमेंट जी जेकॾहिं तव्हां ख़बर वठंदा त हेल्थ डिपार्टमेंट जी पोजीशन इहा आहे त जहांगीर आगा इफ़्तिखार नाले हिते EDO हेल्थ आयो, उन जेका भींग पंहिंजे दौर में अॼु ॾींहुं ताईं उन्हनि उहे माण्हुनि खे आर्डर मिलनि पिया, माण्हू जॉइनिंगूं अॼु बि कनि पिया, 16 महीननि जूं, 18 महीननि जूं उन्हनि खे पघारूं मिलनि थियूं। हिकिड़ो क्लार्क आहे पंहिंजो हिन जो DHO हेल्थ जो, उहो क्लार्क कुझु महीननि जे अंदरि 2 चूड़ियूं गाॾियूं वठी आयो आहे, ऐं उन पंहिंजे घर जो को भाती कोन छॾियो आहे। मूंखे त लॻे थो त हिन पंहिंजे छोकिरे नंढा जेके छोकिरा आहिनि उनजे उमिरिनि में फ़र्क़ु हाणे डोमिसाइल ऐं चवंदा कार्ड ठाराए उन्हनि सभिनि खे नौकरियूं ॾियारे छॾियूं। सभु माण्हू हुनजा नौकरियुनि में इन सभु जाली आर्डरनि ते अॼु ताईं। हींअर ट्रेज़री जी इहा असांजी ठटे जी इहा हालत आहे, को ज़रदाई साहिबु ट्रेज़री ऑफिसर आहे, उनजी पोजीशन इहा आहे त उहो हर माण्हू खे 18 महीननि जूं 24 महीननि जूं बैक डेटनि में जॉइनिंगूं वठी उन्हनि खे पघारूं ॾिए पियो। शर्त इहो आहे त जेको तव्हांजो 2 लख थियो, 4 लख थियो, उहो आउं खणंदुसि, बाक़ी तव्हांखे सैलरी ऑनलाइन करे थो छॾियां। नौकरियुनि जी इहा हालत आहे। अरबाब वज़ीर साहिबु बिल्कुलु सच थो चए, हिन में को शक ई कोन्हे। जेका भींग थी आहे, जेका तबाही थी आहे, उनजो मिसाल ई कोन्हे को। अच्छा, इन्हनि नौकरियुनि में उहे नौकरियूं शामिल आहिनि जेके डिप्टी कमिश्नर पंहिंजे माइटनि खे ॾिननि, केतिरा माइट हुनजा? साईं, डिप्टी कमिश्नर साहिबु पाण त मञण लाइ तयारु कोन्हे त पोइ मुंहिंजे माइटनि खे नौकरी ॾिनी छा, पर असीं जेकॾहिं असांखे वॾी ॻाल्हि इहा आहे त डिप्टी कमिश्नर साहिबु चए थो त मुंहिंजा दर जेके 24 कलाक माण्हुनि जे लाइ खुलियल आहिनि, पर असीं त जेॾी महिल मचूं था, चाहे सुबुह जो 8 बजे मचूं, चाहे 12 बजे, साईं जो दर बंदि, 2 पुलिस वारा ॿार वेठा आहिनि। ऐं जेके हुते माण्हू ॾिसूं था, ईमानदारी ॻाल्हि आहे, सुजावल थियो ठटे ज़िले जा बि कोन्हे, अलाए किथे जूं भलाऊं आहिनि ख़बर कोन्हे, पेंट शर्टूं पयूं आहिनि, ॻाल्हायूं था त उर्दू पिया ॻाल्हाइनि, सिंधी ॻाल्हाइण वारो को कोन्हे। पोइ हाणे माइट अथसि या अलाए किथां किराए ते वठी आयो, असांखे ख़बर कोन्हे। आहिनि सभु नवां माण्हू, अलाए किथे जा हिते जा लोकल कोन्हनि। सजावल शहर जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मक़ामी सहाफ़ी हाफ़िज़ सैदुल्ला साहब, हाफ़िज़ साहब ॿुधायो त सजावल शहर जा ख़ासि तौर ते ज़िलो थियण खां पोइ हिन ज़िले जा ऐं सजावल शहर जा कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? अदा असांजो जेको सिजावर ज़िलो आहे सो इंतिहा हिकिड़ो तारीख़ी ज़िलो आहे। 12 अक्टूबर 2013 ते सिंध गवर्नमेंट सिजावल खे ज़िले जे दर्जे ॾियण जो ऐलान कयो हो ऐं तक़रीबन 11 महीना सिजावल ज़िले जे वजूद खे थी चुका आहिनि ऐं सिजावल ज़िलो जंहिंजी तक़रीबन आबादी 7355 एकड़ हिन जी एराज़ी आहे ऐं आबादी हिन जी आहे 1998 जी मरदमशुमारी जे मुताबिक़ 5,16,579 1998 जी मरदमशुमारी जे मुताबिक़। ऐं हीअ एतिरो सारो जेको ज़िलो आहे हिन ज़िले खे 11 महीना गुज़री चुका आहिनि, पर 11 महीननि जे अंदरि हिन ज़िले में हिकिड़ो DC ऐं अधु SSP खां सवाइ ॿियो को बि अमलदार अञा ताईं मुक़ररु न थियो।
सजावल ज़िले जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी शहरनि सां। मक़ामी शहरनि खे कहिड़े क़िस्म जी शिकवा शिकायतूं आहिनि। ताज़ो ई हिते सूबाई वज़ीर हज़ार खन बजाराणी खुली कचहरी कई, जंहिंमें मकाई माण्हुनि शिकायतूं करण जी कोशिशि कई पर मने कई वई। से तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़े क़िस्म जी शिकायतूं कयूं हज़ार खन बजाराणी जी खुली कचहरी में, ऐं तव्हांखे कहिड़ी मोट मिली? सही आऊं रफ़ीक अहमद उमराणी, पीपल्स पार्टी सिजावल शहर जो प्रेसिडेंट। खुली कचहरी घुराई वई शिकायतूं ॿुधण लाइ। सरकारी पैसो ऐं उते शिकायतूं जॾहिं पेश कयूंसीं त DC साहब नंबरजी पियो ऐं शिकायतूं बंदि करण लाइ ज़बान बंदि करण जी ॻाल्हि कई। मूंखे त हैरानी थी त इहा जेका खुली कचहरी हुई इहा आया शिकायतूं ॿुधण लाइ हुई या जेके करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि जी मदद करण लाइ, उन्हनि जी वाह वाह करण लाइ इहा खुली कचहरी रखी हुई। उते जेको माहौल हो उहो ईअं ॾिठो वियो त जहिड़ी उहे जेके करप्ट ऑफिसर स्टेज ते बराजमान हुआ उन्हनि जी तारीफ़ ऐं उन्हनि जी वाह वाह थी रही हुई, ऐं को बि माण्हू अहिड़ो जेको सही माना में शहर जूं जेके शिकायतूं आहिनि उहे बयानु करे उहो नज़र कोन आयो हुते माहौल। त शहर जो सदर हुअण जी हैसियत में मूं इहो पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो त जिते इहो महफ़िल मती पई आहे, करप्ट ऑफिसरनि जी वाह वाह पई थिए, उते कुझु सचियूं ॻाल्हियूं बयानु कजनि। ऐं उहे सचियूं ॻाल्हियूं बयानु मूं हिन रीति कयूं त 2012 खां वठी TMO ऑफिस जी, टाउन ऑफिस जी जेका बजट आहे उन जो कैश बुक ई मेंटेन कोन्हे। पैसनि जी आमद ऐं रवानगी कैश बुक में इंटर थींदी आहे। 2012 खां वठी उन जो कैश बुक ई मेंटेन कोन्हे। जेका बजट अचे थी, जेको टाउन ऑफिसर अचे थो उहो सम्झे थो इहा मुंहिंजी अबाणी मिल्कियत आहे, 1 करोड़ 9 लख महीने जा उहे कढाए थो, प्लस शहर जी जेका आमदनी आहे जंहिंमें रेंट आहे, जंहिंमें पाणीअ जी उगाड़ी आहे, जंहिंमें मोटर व्हीकल टैक्स आहे, जंहिंमें पीढ़ी टैक्स आहे, इहे सभु उगाड़ियूं ऐं 1 करोड़ 9 लख रुपया अचनि था ऐं उहे ईअं कढाए खाई था वञनि जो शहर में न हिकिड़ो सिंगल कमु, न का नाली, न गटर, न रोड रस्तो, का शइ कोन थी आहे। पैसा अचनि था ऐं ॿुहारो ॾेई कढाए, हिकिड़ो टाउन ऑफिसर कढाए थो महीने में त वरी ॿिए महीने ॿियो ऑफिसर अचे थो। हींअर जेको कासिम शेख वेठो आहे इहो ॿियो दफ़ो आयो आहे, माना रुगो पैसा कढाइण ऐं हड़प करे पोइ जेके अहिड़ा माण्हू आहिनि ॾाढा मुड़ुस जेके पोइ उन्हनि में विराए थो, छा थो करे का ख़बर नथी पवे त उहे पैसा केॾां था वञनि, शहर ते रुपयो बि ख़र्चु कोन थो थिए। इहा ॻाल्हि मूं हुते चिटे नमूने ऐं तव्हांखे ॿुधायो त शहर जी फायर ब्रिगेड सा रोड ते पई आहे, उन में चंद हज़ार रुपयनि जो ख़र्चु आहे, चंद हज़ार। पब्लिक मुफ़ाद में चंद हज़ार रुपया बि हे करोड़नि मां ख़र्चु करण लाइ तयारु न आहिनि। उहा रोड ते पई आहे, 2 भाइयूं लॻियूं आहिनि, उन्हनि में नुक़सानु थियो आहे, ख़बर न आहे छा मसइलो आहे, को ॾिसणु पुछण वारो न आहे। शहर जो पाणी जेको आहे सो बहाल नथो थिए। तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़े क़िस्म जी शिकायत कई ऐं तव्हां जा चवण तव्हां चयो त डिप्टी कमिश्नर मुलवस आहे, तव्हां छा था पायो? साईं, डिप्टी कमिश्नर ईअं मुलवस आहे जो जेको टाउन जो चेक आहे उहो टाउन ऑफिसर पंहिंजी सहीअ सां अकेलो नथो कढाए सघे, उन ते काउंटर साइन जेका आहे सा डिप्टी कमिश्नर शौकत अली जोखियो साहब जन फरमाइनि था ऐं उन्हनि जी मर्ज़ी ऐं सलाह सां उहे पैसा निकिरनि था बैंक मां गॾियल सहीअ सां, पोइ उहे कीअं हड़प थियनि था इहा इंक्वायरी कई वञे ऐं जंहिं तारीख़ आहे ही DC साहब आयो आहे उन तारीख़ खां इंक्वायरी कई वञे ऐं इहो DC जे सहीअ सां जेके पैसा हड़प थिया आहिनि उहे केॾां विया आहिनि उन जो
पतो लगायो वञे ऐं शहरियुनि खे ॿुधायो वञे त कहिड़ो कमु थियो आहे शहर में। हिकिड़ो बि कमु न, को सिंगल हिकिड़ो टेंडर हिकिड़ी NIT न थी आहे। इहा सम्झो हिन जी तस्दीक आहे। न तलान ते दीवार आई आहे, न पाणीअ जी का हिफ़ाज़त आहे। कुता मायूं कपिड़ा पियूं धुअनि ऐं तमामु ॿेड़ो ॿुॾो पियो आहे पाणीअ जे तलान जो। ऐं हिन सां गॾु जेको आउं तव्हांखे ॿुधायां त मूं 6 महीना अॻु DC साहब खे हिकिड़ो लेटर लिखियो आहे। 6 महीना अॻु डिप्टी कमिश्नर सिजावल खे। ऐं हिन में 3 पना आहिनि, 3 पना आहिनि। हर हिकु शिकायत आहे, इन करप्शन जी बि शिकायत आहे। माण्हुनि खे ज्वाइनिंग ॾिनी वई हिते अकाउंटेंटनि खे, ऐं उन्हनि पैसा कढाया ऐं जाली आर्डरनि ते उन्हनि खे अलो कयो वियो त ज्वाइन कनि, पैसा कढाए भॼी विया। ऐं उन्हनि ते बि अञा ताईं का इंक्वायरी कोन थी आहे। त डिप्टी कमिश्नर साहब खे असां चऊं था त बाबा तूं हुते पैसा कमाइण आयो आहीं त सिधी ॻाल्हि कर त आउं पैसा कमाइण आयो आहियां। जेकॾहिं तूं आयो आहीं माण्हुनि जी ख़िदमत करणु त तो खुली कचहरी शिकायत ॿुधण लाइ घुराई, पर हुते तूं शिकायत ॿुधण लाइ तयारु कोन्हे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हीअ पीपुल्स पार्टी जी माण्हुनि जे वोटनि सां आयल हिकिड़ी हुकूमत आहे। उन जे ख़िलाफ़ु अहिड़ा ऑफिसर वॾी साज़िश करे रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी खे गैर मक़बूल करे ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पीपुल्स पार्टी खे शिकस्त ॾियारण जी वॾी कोशिशि थी रही आहे। ऐं सिंध जे चीफ मिनिस्टर खे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं आसिफ अली ज़रदारी साहब खे अर्ज़ु थो करियां त ठटे जो जेको ट्रेज़री ऑफिसर आहे उहो पाण खे ज़रदारी सॾाए पियो ऐं पूरो अधु जो अधु बिल हर माण्हू खां वठे थो, तंहिंखां पोइ उनजो बिल पास थिए थो। त जेकॾहिं इहो ज़रदारी साहब जेको ट्रेज़री ऑफिसर आहे इन खे फ़ौरन बदिली कयो वञे ऐं ठटे जो न सिजावल जो जेको डिप्टी कमिश्नर आहे शौकत अली जोखियो साहब जेको चवे थो त आउं ज़रदारी साहब जो माण्हू आहियां ऐं अहिड़े नमूने सां माण्हुनि जी बीग पब्लिक फंडनि जी खे लुटे वेठो, इनखे फ़ौरन बदिली कयो वञे। पीपुल्स पार्टी जे ऐं माण्हुनि जे मुफ़ाद में इनखे फ़ौरन सिजावल शहर मां निकाली ॾिनी वञे। सिजावल के ज़िले दर्जो मिलंदे 11 महीना थिया आहिनि। कहिड़े क़िस्म जा कम थिया आहिनि? जी सिजावल के 11 महीना थी विया आहिनि। ज़िले थियण खां पोइ सिजावल खे अञा ताईं को बि रिलीफ न मिली सघियो आहे। सिजावल जो कहिड़ो बि डिपार्टमेंट हुजे, अगरि जेकॾहिं तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट ईंदा त एजुकेशन डिपार्टमेंट में त असांजे ज़िले जा काफ़ी स्कूल सारा बंदि आहिनि ऐं काफ़ी सारा मास्तर जेको स्कूल न वञी रहिया आहिनि। जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट में ईंदा त असांजे सिविल अस्पताल जी हालति इहा आहे त राति जे इमरजेंसी जे अंदरि हिकु डॉक्टर वेहे थो, उहो बि नशे जी धुत हालत में वेहे थो, जिते मरीज़नि खे ऐं जेके लाइट वञण जी सूरत में मुतबादिल निज़ाम न को UPS जो निज़ाम आहे ऐं न को जेको आहे हुते जनरेटर जो इंतज़ाम आहे। ऐं जेकॾहिं को नांग खाधल ॿार या कुते खाधल छोकिरे खे खणियो वञे, मरीज़ खे खणियो वञे तो अस्पताल ते, त उनजे लाइ हुते वैक्सीन कोन्हे। ऐं त उनजो सबबु इहो ॼाणींदा त असांजो ज़िलो जेको आहे MS अमीर हैदर शाह खां जॾहिं पुछियो वञे थो त बाबा हेॾी सारी अस्पताल आहे हिते को बि रिलीफ कोन्हे, उन वजह छा आहे? त उहो चवे थो त बाबा असां वटि DHO मुक़ररु न कयो आहे। जॾहिं असीं ठटे वटि वञूं था उहे चवंदा भाउ सिजावल मुस्तक़िल ज़िलो आहे, तव्हां पंहिंजी ज़िले जी पाण बजट पाण उन मां हलायो। ऐं ठटे वारा बि असां सां ताउन नथा कनि, सिंध हुकूमत वारा बि ताउन नथा कनि। इहे ई बहाना करे विच में मरीज़नि खे जेको आहे परेशान कयो वञे थो। ऐं हेल्थ डिपार्टमेंट खां पोइ ऐं असां वटि को बि ऑफिसर मुक़ररु न कयो आहे, इन जे करे हेल्थ डिपार्टमेंट तबाह आहे। पर जेकॾहिं असां ॾिसूं त हिन वक़्तु असां वटि फ़क़ति ॿिनि डिपार्टमेंट जा ऑफिसर आहिनि। हिकिड़ो पुलिस डिपार्टमेंट जो ऑफिसर आहे, ॿियो रेवेन्यू डिपार्टमेंट जो ऑफिसर आहे। पर जेकॾहिं रेवेन्यू डिपार्टमेंट जो ऑफिसर ॾिसूं डिप्टी कमिश्नर साहिबु, आउं सम्झां थो त इहो पहिरियों असांजो डिप्टी कमिश्नर आहे शौकत हुसैन जोखियो, जंहिंखे तक़रीबन 8 या 9 महीना थी विया आहिनि मुक़ररु हूंदे। पर ऑफिस जे अंदरि शायदि 8-9 महीननि जे अंदरि 4 खां या 5 ॾींहं अचे थो, उहो फ़क़ति नावामी मसइला ॿुधे थो, नावामी मसइला पुछे थो, 4 या 5 मिंट एयर कंडीशन में वेही पंहिंजी पर्सनल मीटिंग करे पंहिंजा पर्सनल कम करे आवाम खे ॿुधाइणु घुरंदो त आउं ऑफिस जे अंदरि आयो आहियां। पर जेकॾहिं असां वटि नंढड़ो को कमु 10,000 या 15,000 ताईं जेकॾहिं कमु अचे थिए थो, उहो कमु जेकॾहिं इमरजेंसी कमु आहे उहो त असां वटि घटि में घटि TMO जो जेको फंड अचे थो 1 करोड़ 20 लख रुपए मां, उन मां त असांखे मुहैया कयो ॾिनो वञे। उहो कमु बि असांखे TMO फंड मां जेको आहे असांखे तक़रीबन 7 महीना गुज़री चुका आहिनि। न ज़िले हुकूमत जे तरफ़ां, न डिस्ट्रिक्ट कमिश्नर जे तरफ़ां, न TMO जे तरफ़ां 8 महीननि ताईं सिजावल में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। सिजावल शहर जा गटर उथली पिया आहिनि, सिजावल
सजावल शहर में पानी की खोट है, सजावल शहर जो हेल्थ निज़ाम तबाह है, सजावल जो एजुकेशन तबाह है, सजावल जो रेवेन्यू जो निज़ाम तबाह है। इन सां सजावल केतरनि सारनि जो है मसइलनि जो शिकार है। ऐं उन जो ही मुझे आवाज़ मीडिया ज़रिए सजावल के सिंध हुकूमत के आला अमलदारनि ताईं पहुँचणु खपे। तो खुदारा सजावल शहर के जो है डिप्टी कमिश्नर जे हथे जी हुकूमत जो नोटिस वठनि ऐं सजावल शहर के माण्हुनि जा जायज़ मसला जेके हल कया वञनि। हिन शहर जे माण्हुनि खे जेतोणीकि सियासी माण्हुनि खां बि खोड़ सारी शिकायतूं आहिनि ऐं जेके ब्यूरोक्रेसी हिते मुक़ररु कई वई आहे उन खां बि खोड़ सारी शिकायतूं आहिनि। हिन शहर जे माण्हुनि जो चवणु इहो आहे त डिप्टी कमिश्नर सजावल पंहिंजी ऑफिस में घटि वेहे थो, माण्हुनि खे अटेंड नथो करे ऐं साॻी वक़्तु हितां जा सियासी माण्हू पिणु हिन शहर जे माण्हुनि खे ला तलक थियल आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान पीपल पार्टी शहीद भुट्टो ग्रुप जे सेंट्रल कमेटी जो मेंबर ऐं सीनियर सियासी अॻुवान यूनुस बान। साईं तव्हां ॿुधायो त हिन इहो जेको सजावल खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो आहे उन खां पोइ कहिड़े क़िस्म जा कम थिया आहिनि ऐं माण्हुनि खे खोड़ सारियूं तवक़ात हुयूं उहे छो कोन पूरी थी सघनि? साईं सुजावल ज़िलो सिर्फ़ु नोटिफिकेशन निकितो आहे, अमली तौर तव्हां जेकर तव्हां वटि कैमरा आहे तव्हांजी टीवी वाली ॾिसो त असांजो हिकिड़ो रोड कोन ठहियो आहे। बजट ख़बर नाहे केॾांहुं थी वञे, जेके हुकूमरानी दुर आहे उहा पुछा कोन थी करे अमलदारनि खां त तव्हां ही पैसा केॾांहुं था करियो ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि छानबीन कोन्हे, जेको हुजे वणे थी पियो करे। ऐं सुजावल ज़िलो निधणको थी वियो आहे। असां त ॾाढा ख़ुशि थियासीं त गवर्नमेंट असांखे असांजे ज़िले जो असांखे हक़ु ॾिनो, पर अलाह जो छो असांजो ज़िलो खे इन यतीम करे छॾियो। ऑफिसूं बि अञा कोन ठहियूं आहिनि, रोड रस्ता ठहिया आहिनि, बजट केॾांहुं पई वञे सम्झ में नथो अचे। इंक्वायरी केरु करे? गवर्नमेंट वारा हुकूमती दुर ख़ामोश थियो वेठी आहे। हुकूमत दुर उन्हनि ऑफिसरनि सां या उन्हनि जेके टाउन जो अमलो सभिनी सां मुलवस आहे। जेकॾहिं उहे पंहिंजे शहर जी भलाई लाइ कोशिशि कनि त आउं सम्झां थो सुजावल ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे, वधीक ख़ूबसूरत थी वञे, पर को अमल कोन्हे। 42 डिपार्टमेंटनि जंहिंमें अॼु ॾींहुं ताईं ऑफिसर मुक़ररु कोन्हे हिकिड़ो SPDC खां सवाइ। पर उन सां गॾोगॾु असांजी ट्रेज़री कोन्हे, असांजे सिविल अस्पताल में दवाऊं न आहिनि। उते डॉक्टर अलाए ॿुधो आहे 28 आहिनि, 5-7 डॉक्टर था वञनि, का पुछा कोन्हे। सभु हेल्थ वारा ख़ामोश आहिनि ऐं बल्दियात वारा ख़ामोश आहिनि, CM ख़ामोश आहे, मिनिस्टर ख़ामोश आहिनि, सॼियूं तमाशबीन लॻो पियो आहे, केरु चवणा कोन्हे। असीं सभु यतीम लावारस थियो वेठा आहियूं, असांजी को दाद फिरा नथो ॿुधे। तव्हां ॿुधायो त इन सही सूरत में जेके सियासी जेके दुरियूं आहिनि उनजो रोल कीअं हुजणु खपे? सियासी दुरनि खे जदोजहद करणु घुरिजे, आवाम जे लाइ मैदान में अचणु घुरिजे, सभु गॾिजी करे APC कढाइणु घुरिजे, APC में रूल्स रेगुलेशन पास करे ऐं मैदान अमल घुरिजे। जेसीं एहतजाज नथो थिए तेसीं हुकूमरान दुर जेके आहे या ब्यूरोक्रेट आहे उहो कंहिं क़िस्म जो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं असीं चाहियूं था असांजे सुजावल जे माण्हुनि खे ऐं अपील कनि त ख़ुदा सुजाग थियो, पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करियो, पंहिंजा हक़ विड़ी वठो। जेसि ताईं ॿारु रोंदो न तेसीं माउ बुबो नथी ॾे, तंहिं करे तव्हांखे जेसीं घोड़ा न कंदा त केरु पुछण वारो कोन्हे। हिते वापडा जो वॾो ग़ैर ऐलानिया लोड शेडिंग लॻी पई आहे, सफ़ाई बिल्कुलु कोन्हे, ड्रेनेज बिल्कुलु कोन्हे, पाणी हींअर 3-4 ॾींहंनि खां पोइ हींअर आयो आहे पाणी, केरु पुछण वारो कोन्हे। जेके बि दुरियूं आहिनि ख़ामोश तमाशियूं आहिनि। ख़ुशूसन ऐं गवर्नमेंट जी तनज़ीम खे चवंदुसि त तव्हीं छो ख़ामोश आहियो? जॾहिं गवर्नमेंट एतिरा पैसा ॾिए थी त किथां था वञनि? तहक़ीक़ात करियो, जेको बि मुजरिम थिए तंहिंखे छवाल गिची में विझो ऐं उन जुलूस कढो। कंहिंसां बि रियाज़ न घुरिजे। सुजावल जे शहर जे ख़िदमत लाइ जेकॾहिं का बि मुनाफ़िकी थिए थी, को बि माण्हू सियासी हुजे, समाजी हुजे, वापारी हुजे, को बि जेकॾहिं कंप्रोमाइज़ थो करे त उनखे माफ़ु न करणु घुरिजे। मसला आहिनि सजावल ज़िले मां जीअं त आउं सिंध TV न्यूज़ वारनि जो बेहदि थोराईंदो आहियां जो असां हिन गुंगन ॿोड़नि जे शहर में जेको सो आया आहिनि, असांजो जेको सो मसइला ॿुधण जे लाइ। मसइला त इलाही आहिनि, एतिरा मसइला आहिनि जो तव्हां सुबुह खां वठी शाम ताईं असां ॿुधंदा न त कोन खुटंदा। ॻाल्हाइण जो त असांखे तमामु घणो आहे, असांजे वात कसर करे वियो आहे। ॻाल्हि इहा त असां जॾहिं ही ज़िलो न हो तॾहिं असां जदोजहद कईसीं त हीउ सुजावल ज़िलो थींदो ऐं असांजा मसइला जेको सो हिते हल थींदा, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त को बि असांजो हिते मसइलो हल नथो थिए। जीअं त हिते DC साहिबु SP साहिबु आहे, सो त अञा बि ईंदो आहे, कुझु वधि घटि आहे। DC साहिबु सिर्फ़ु हिते ईंदो आहे फ़ोटू सेशन कढाइण जे लाइ। अरूड़ी ते बि फ़ोटू कढाए चंद साफ़ी आहिनि जेके उनखे जेको सो हुनजे कवरेज करियो नेट ते हलाए छॾीनि, दफ़ा साहिबु वॾो कमु पियो करे।
असांखे इहो हिन ॻाल्हि सो बि 5-8 माण्हुनि खे न पहिरीं त असां ज़्यादा ॿुधोसीं पर पाण इतराफ़ कयूं त मूं 8 माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि ऐं को बि मसइलो हल करण जे लाइ तयारु कोन्हे ऑफिस में बि न को वेहण जे लाइ तयारु आहे मां पब्लिक जी त हुनखे आहे कोन हू सिर्फ़ु गाॾी में चढ़ी घुमी फिरी ऐं 4 माण्हू आहिनि जेके हुन सां गॾु आहिनि जेके असांजे शहर जा ई आहिनि ऐं को बि हुनखे पब्लिक जी न आहे शहर जी अहिड़ी हालत आहे जो ट्रांसफार्मर को सड़े थो उन जा असीं पैसा था ॾियूं तार का टुटनि थियूं त उन जा पैसा था ॾियूं ताज़ो तारूं असांजे पासे कहिड़ियूं 30,000 रुपया अनासीं तंहिंखां पोइ लॻियूं ट्रांसफार्मर सड़े थो 25,000 रुपया जंपर वञे थो 200 खां 500 खां 200 रुपया को बि कोन्हे पाण साहिबु त एॾो वॾो जनरेटर लॻो पियो आहे जे लाइट मिंट वञे थी त बि ख़बर कोन्हे। तव्हां ॿुधायो सजावल ज़िले थियण खे 11 महीना थी विया आहिनि हिन वक़्तु कहिड़े क़िस्म जो कमकार थियो अदा असल में अव्हांखे ॿुधायां त जॾहिं सजावल ज़िलो अनाउंस थियो हो तॾहिं सजावल जी हिस्ट्री में तारीख़ में हिकु वॾो अंग निकितो हो माण्हुनि जो जशन मल्हाइण लाइ ऐं अवाम इन ख़ुशी में मुतला हुई जंहिंजे करे निकिती हुई ऐं इन ख़ुशी में हुई त उन्हनि खे हक़ मिलंदा जेका उन्हनि जा मसइला आहिनि रोडनि रस्तनि जा बिजली जो पाणी जो ऐं सफ़ाई सुथराई जो सिहत जो पुलिस जो उहे सभु मसइला हल थींदा पर थियो ईअं जो ही हिकिड़ो जेको सरकार गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जेको ठाहियो आहे ज़िलो अनाउंस कयो आहे उन जो हिननि जो असांखे 11 महीननि खां पोइ ऐं सजावल जी आवाम खे बि पोइ इहो मक़सदु ख़बर पियो आहे त छाजे करे ठाहियो ऐं उन्हनि जो इहो मक़सदु हो त असीं पंहिंजे सियासी माण्हुनि खे उहिदा ऐं डिस्ट्रिक्ट लेवल जूं बजट उन्हनि खे गिफ्ट में ॾियूं हिननि जो असल मक़सदु इहो हो ऐं अञा ताईं अवां सभिनी शहरनि खां पुछो पिया सिंध टीवी तमामु घणो सुठो स्टैंड वरितो आहे जंहिं सजावल जी आवाम जो आवाज़ु ॿुधो आहे सजावल खे ज़िले जी हैसियत मिलंदे 11 महीननि खां वधीक जो अरसो गुज़री चुको आहे तंहिं बावजूदि बि हिन ज़िले में कंहिं क़िस्म जा के तरक़ियाती कम न थिया आहिनि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सजावल जे ज़िली रिपोर्टर सैयद इमदाद शाह साहिब त हिते जेके तरक़ियाती कमनि जो जेको आहे सो नाले मात्र कम थी रहिया आहिनि ऐं उन में जंहिंमें DC मुलवस आहे शौकत हुसैन जोखियो ऐं जेके बि TMO अचनि था उहे बजट जेका आहे उहो पंहिंजी बजट पंहिंजे हिसाब किताब सां 1,09,00,000 या 1,19,00,000 बजट ई फुल बजट खणी हलिया वञनि था। तंहिंखां अलावा हिते ADC 2 कोन्हे ADC 1 कोन्हे उन्हनि जूं ऑफिसूं जेके आहिनि उहे नाले मात्र जेको सो कागज़ी कार्रवाई में रखी वियूं आहिनि ऐं उन में जेको 40 लख रुपया उन्हनि ते ख़र्च करे इहो साबित कयो पियो वञे त जेको सो उन्हनि जो मरमती जो कमु पियो हले हालांकि 40 लख में उन्हनि जा बंगला ठही सघनि था पर रुगो मिली भगत ऐं बादशाही पंहिंजी जेका आहे सो DC आहे उहो पंहिंजी बादशाही करे रहियो आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे नौकरियूं ॾेई रहियो आहे ऐं ठीका आहिनि जेके ऑफिसनि जा ठीका आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते उहो पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾेई रहियो आहे एतिरे क़दुरु जो तव्हां शहर में निकिरो त तव्हांखे गंद एॾो मिलंदो रस्ता रोड कोन्हे आई हिते ड्रेनेज जो निज़ाम जेको धरम भरम आहे हिते वाटर सप्लाई जो निज़ाम धरम भरम आहे हिते एतिरियूं तकलीफ़ूं आहिनि जो माण्हू वीचारा एॾा परेशान आहिनि जे DC साहिबु हींअर ज़िले जो अॻुवान हूंदे बि जेको सो लाइट जो असां एॾो प्रॉब्लम आहे आख़िर असीं कंहिंखे था ॾियूं कंहिंसां ॻाल्हायूं कंहिंखे चऊं DC सजावल जो DC थी करे सजावल में रहे कोन थो ठटे में रहे थो रेस्ट हाउसनि में रहे थो उते कमु उतां खां ई लिखित में ऐं जेके कार्रवाइयूं आहिनि उतां खां हलाए थो हिते सिर्फ़ु हुन जा पंज छाड़ता वेठा आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि। तंहिंखां अलावा असां TMO जेको आहे सो जेको बि TMO अचे थो उहो बजट खणी हलिया वञे थो ऐं तंहिंखां अलावा ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सजावल ऐं ठटे खे जेको जोड़ींदड़ पुल आहे दौलत दरिया खान पुल
उहा उन जी एॾी ज़बून हालत आहे जो अचानक ज़िलो जॾहिं क़ाइमु थियो आहे त पुल जी हालत ज़बून बि तॾहिं थी आहे ऐं उन ते का बि मरमती कमु जेको आहे सो कोन पियो थिए ऐं जेको नाले मात्र उन ते मरमत करे उनखे जेका बजट आहे उहो खाई पई वञे। त आउं मुतालबो कंदुसि सिंध हुकूमत खां ऐं जेको सो सैयद क़ाइम अली शाह वज़ीर आला सिंध खां त जेको हिते कैर कलूर जेको ज़िले सिजावल सां कयो वियो आहे, या त तव्हां ज़िलो न ठाहियो आहे, जे ज़िलो ठाहियो आहे तव्हां सहूलियत कहिड़ी ॾिनी आहे? जेकॾहिं सहूलियत तव्हांखे नाहे ॾियणी त पोइ असीं ठटे ज़िले में सां गॾु तेलको सिजावल जेको आहे सो सही हो। तंहिंखां अलावा न रुगो सिजावल बल्कि दड़ो बठोरो चूअड़ जाती उन्हनि सां बि एॾो वेदन आहे। उते जी हालत तव्हां सूरत हाली ॾिसो त तव्हां हैरान थी वेंदा त उन सां केॾो ज़ुल्म आहे, केॾो उते जा TMO ईअं ई आहिनि जेके आर्ज़ी तौरु रखिया विया आहिनि। हिते जा मिनिस्टर, हिते जा जेके MPA MNA आहिनि जेके पीपल्स पार्टी सां या शिराज़ी ग्रुप सां वाबस्तगी रखनि था, या जेके हिते ज़िले पीपल्स पार्टी ज़िले जा सदर आहिनि, उहे बाक़ाइदा TMO खां फंड वठी बाक़ाइदा पैसा खाइनि था जंहिंमें उहे इनवॉल्व आहिनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदा मंथलियूं ऐं बाक़ाइदा ईअं मिलनि था। हींअर ताज़ो फंक्शन थियो जंहिंमें पीपल्स पार्टी जो फंक्शन हुजे, जंहिंमें इहो मीर हज़ार ख़ान बिजाराणी तक़रीर पियो करे त उते जेके कारकुन हुआ उन्हनि अची हाय घोड़ा कई ऐं नेठि हुनखे हू स्टेज ते लही हलियो वियो। त एॾो ज़ुल्म जेकॾहिं सिजावल मां आहे त असांखे अहिड़ो सिजावल ज़िलो नथो खपे। असांखे सिजावल तेलको ई सुठो हो जंहिंमें घटि में घटि असांजा कम त थिया पिए, जंहिंमें घटि में घटि असांखे सहूलियत त मिली पिए। त आउं इहो अव्हांजे तवसल सां इहो गुज़ारिश थो करियां, महिरबानी करे ख़ुदारा उन्हनि जेके आहिनि लीडर आहिनि पंहिंजा या जेके ज़िले सदर आहिनि त तव्हां सिजावल खे उहा सहूलियत ॾियो, उहा सहूलियत ॾियो जंहिंमें सिजावल खे बाक़ाइदा अहिड़ियूं चीज़ूं या अस्पताल मुहैया माना डिस्ट्रिक्ट, हाणे ॾिसो न सिजावल में डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे पर नाले में आहे। जेके बि इदारा आहिनि असांजा सिर्फ़ु नाले में आहिनि, एरीगेशन खां वठी रेवेन्यू ताईं असीं सिर्फ़ु नाले में नाले चढ़िया आहियूं। ऐं DC साहिब जिन ऐं जेके ॿिया अमलदार आहिनि उहे सिर्फ़ु सिजावल जा फंड खाइण में पूरा आहिनि ऐं का बि सिजावल खे सहूलियत न आहे। सिजावल ज़िले खे ठाहींदे 11 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। हिन ज़िले जे माण्हुनि जी आम राय आहे त पाकिस्तान पीपल पार्टी पारां जेतोणीकि हिन ज़िले जे डेवलपमेंट जे लाइ केतिरा ई फंड एलोकेट कया विया आहिनि, पर छाकाणि त हितां जो जेको कामोर को सेटअप आहे उन में ख़ासि तौर ते सिजावल जो डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया अमलदार शामिल आहिनि। उन्हनि पारां कमु न कराइण जे करे जेका इक़्तिदारी दुर आहे उन जी साख खे नुक़सानु रसी रहियो आहे। इन सिलसिले में मक़ामी माण्हुनि जो जी डिमांड आहे त पाकिस्तान पीपल पार्टी जी आला क़यादत सिजावल ज़िले ते ख़ासि ध्यानु ॾे ऐं माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ कोशिशूं वठे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठट्टू।